नाज़रीन अवांखे ते अपडेट ॾींदा हलूं त अछड़ोथर में दरगाह नूरोवली ते सालियानो मेलो मल्हायो वियो। मेले में समूरी सिंध खां माण्हुनि शिरकत कई आहे। उतां जो पाणी खारो हुअण सबबि पाणी जी खोट ॿुधाई पई वञे, जॾहिं त मेले में आयल माण्हुनि जो चवणु आहे खिपरे सां आया आहियूं ऐं दरवेश हिते जेके मनता हूंदी तमना हूंदी पूरी थींदी आहे। दरवेश जो मेलो रुंज में पे रुंज जो शहर लॻो पियो आहे। सो ॾाढे नूरे जी भलाईअ वारा असांजा एहसान आहिनि। हाज़िरी हिते तक़रीबन अंदाज़ो है तो पूरी सिंध का अचे थी, वॾो मेलो तमामु वॾो लॻे हिते असांखे हींअर खोट का बि नज़र कोन थी अचे। बाक़ी असुल में हिन जॻह ते पाणी जी लाज़मी खोट आहे, छो त हितां जो पाणी खारो थो निकिरे। बाक़ी हूअं हिन दरवेश जे करमनि सां का बि खोट कोन्हे का। हिते पाणी जी सुर्की बि कोन्हे। पाणी असां शहर में खणी आया आहियूं, खिपरे मां पंहिंजो टैंकर फुल भराए हिते आया आहियूं। इन खां पोइ वरी खोट आहे भाई, असां 4-5 ॾींहं जाइ ते वेठा आहियूं। पाणी जी खोट आहे, ॿियो कुझु कोन्हे। हिते मेन मसइलो आहे पाणी जो। पाणी आहे कोन, खारो पाणी आहे, ॾाढी तकलीफ़ आहे। मगर दादा पोइ माशा आहे सभी हली वई आहे, दादा पोइ कुझु आसानी थी आहे। असांखे चोथों चक्कर आहे। रोज़ी माशा अलावा किराया भाड़ा ख़र्च कढी सॼे 25-30 हज़ार रुपया मिली था वञनि। साईं जी दरगाह जा दीदार बि करे, ज़ारतां बि करे, नगर न्याज़ करे, ॾाढो सुकून में आहियूं। माशा अल्लाह कारोबार हलंदो आहे। हिकु राति में 2 ॼणा 25-20 हज़ार मिली वेंदा आहिनि। ऐं पहिरें चकर हिते आयो दरगाह ते, कॾहिं अॻे कोन आयो आहियां। पहिरीं मेलो मूं मीर शाह गादी जो कयो घर में, ॿियो मेलो हीउ कयो आहे। ऐं रोज़ी शुक्र आहे मालिक जा एहसान ॾाढो मेरे वली जा रोज़ी ज़रूरु मूंखे मिलंदी, ऐं ख़ुशि आहियां। अरे हिते ॾाढे नूरे वाली के पानी जी कमी आहे। पाणी असांखे हिते सभी लाले पिन फ्री में। जी हाँ जी हाँ। तव्हां किथां खां आया आहियो? तव्हां किथां खां आया आहियो? कितने का आया? अच्छा, घणो पेट्रोल साड़े आया आहियो? पेट्रोल 1000 जो साड़े आया। रोज़ी हिते तव्हांजी कीअं बि थिए? शुक्र है मालिक जो। नाज़रीन हिन मेले में आयल माण्हुनि जो तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हिन मेले में माण्हुनि जो चवणु आहे त हिते कंहिं शइ जी बि खोटी न आहे। खोट आहे त सिर्फ़ु पाणी जी आहे, छो त हितां जो पाणी खारो आहे। हिते लंगर जो बि बंदोबस्तु कयो वियो आहे ऐं हिन मेले में परे परे खां आवाम आयल आहे, पूरी सिंध खां, जिते हिते पाणी जी खोट आहे। चानिया बिरादरी जी अॻुवाणी में पाणी फी सबीबिल्ला आंदो वियो आहे। खिपरे खां हिते ख़र्च करे पाणी आंदो आहे, जेको फी सबीबिल्ला हिते हलायो पियो वञे। पाणी जी वॾी तकलीफ़ अछड़ेथर में तक़रीबन असां 30 खां 50 किलोमीटर जेको केतिरो शहर खां टैंकुनि जे ज़रिए भरे करे हिते आया आहियूं। अलहमदिल्ला तव्हां कमु ॾिसी सघो पिया हींअर फी सबीबिल्ला जो कमु हलाए रहिया आहियूं। ऐं हिन में असां लेमन जा बि कढंदा आहियूं ऐं खंड जी बोरी आंदी वई, हुन सां गॾु शरबत जा शीशा आंदा आहिनि, मिनरल वाटर जी बोतल आंदी वयूं, ॿियो काफ़ी सामान जूस वग़ैरह गर्मी जे हिसाब किताब सां नज़र शयूं आंदियूं वयूं। अलहमदिल्ला प्रोग्राम जे साम्हूं फी सबीबिल्ला जो कमु करे रहिया आहियूं। ऐं जेके दोस्त ताउन करे रहिया आहिनि उन्हनि जी बि वॾी महिरबानी आहे, जेको असांखे हमेशह साथ ॾींदा आहिनि। शुक्र अलहमदिल्ला मेंबर असीं टोटल थी वेंदा 50 मेंबर असीं थी वेंदा आहियूं। इहा मेंबर जी महिरबानी जेको असां राब्ते में जेको डोनेशन थी करे हर साल असीं फी सबीला हिते असीं लॻाईंदा आहियूं। पाणी फी सबीला सभी लॻाईंदा, हर साल में असीं लॻाईंदा। जंहिं महिल डोनेशन कंदा दोस्त जी वॾी वॾी महिरबानी जेका राब्ते में महिरबानी।